अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमाइन। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वलौ अन्नहुम इज़्ज़लमू अनफुसहुम जाऊक फस्तग़फ़रुल्लाह वस्तग़फ़र लहुमुर रसूल लवजदुल्लाह तव्वाबर रहीमा। सदक़ल्लाहुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम। मौलाया सल्लि व सल्लिम दाइमन अबदा अला हबीबिका खैरिल खल्क़ि कुल्लिहिम मुहम्मदुन सय्यिदुल कौनैनि वस्सक़लैनि वल फ़रीक़ैनि मिन उरबि व मिन अजमि वल हबीबुल्लज़ी तुरजा शफ़ाअतुहु लिकुल्लि हौलिम मिनल अहवालि मुक़तहिमी। चमक तुझसे बातें हैं, चमक तुझसे बातें हैं, सब पाने वाले मेरा दिल भी चमका दे चमकाने वाले। तू जिंदा है वल्लाह, तू जिंदा है वल्लाह, मेरे चश्म आलम से छुप जाने वाले। रहेगा यूं ही, रहेगा यूं ही, आपका चर्चा रहेगा या रसूल अल्लाह। रहेगा यूं ही, आपका चर्चा रहेगा, पड़े खाक हो जाए जल जाने वाले।
चमक तुझसे पाते हैं, चमक तुझसे पाते हैं सब पाने वाले। मेरा मेरा तमाम बिछाओ, चमक तुझसे पाते हैं, चमक तुझसे पाते हैं सब पाने वाले। बाबा से बुलंद छोड़ो, चमक तुझसे पाते हैं सब पाने वाले। मेरा दिल भी चमका दे चमकाने वाले। सब तारीफ अल्लाह ताला जलाया जेको खालिक हो मालिक। अल्लाह ही माबूद है, अल्लाह ही मकसूद है। अल्लाह वहदहू ला शरीक बावाज़े बुलंद चौ अल्लाह हथन के परचम बड़ा। अल्लाह वहदहू ला शरीक। अल्लाह ताला जी कुदरत बेमिसल बेमिसाल। अल्लाह की कुदरत बेमिसल बेमिसाल। तमाम दुरूद व सलाम तमाम दुरूद व सलाम सलातो सलाम आका अलैहि सलातो व सलाम जी ज़ाते मुक़द्दसा जे मथा। अल्लाह ताला पंहिंजे हबीब पंहिंजे प्यारे हबीब अल्लाह ताला पंहिंजे प्यारे हबीब के बेमिसल बेमिसाल शान अता फरमाए हिन दुनिया जे तख्ते ते मबूस फरमायो। अल्लाह ताला पंहिंजे हबीब के सब शान मकाम इज्जतू अज़मतू अता फरमायो। अल्लाह ताला तमाम अंबिया अलैहिस्सलाम के हयातुन नबी बनायो है। चार्ज क्यों तो अल्लाह ताला तमाम अंबिया अलैहिस्सलाम के हयातुन नबी बनायो है। सरकार त इमामुल अंबिया सय्यदुर रसूल इमामुल कुल खातमुन नबिय्यीन सय्यदुल अव्वलीन वल आखिरीन आहिन। तो चओ असां जा नबी भी हयातुन नबी आहे। सरकार जो क़याम असांजे प्यारे नबी जो क़याम गुंबद खज़रा में आहे। असांजे दिलबर नबी जी रूहानियत ऐं फैज़ हर मोमिन जे सीने में आहे। यो भी अर्ज क्या सरकार जो क़याम गुंबद खज़रा में आहे। सरकार जो फैज़ रूहानियत दुनिया जे कोने कोने में आहे।
असां अहले सुन्नत जमात जो ही अकीदो आहे त तमाम अंबिया अलैहिमुस्सलातो वस्सलाम बिलखुसूस इमामुल अंबिया सय्यदुर रसूल मुहम्मद मुस्तफा अहमद मुज्तबा सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम के हयाते हकीकी ऐं जिस्मानी तौर सरकार हयात आहिनि तमाम अंबिया अलैहिस्सलाम सरकार पंहिंजे नूरानी कब्रुन मुबारक में अल्लाह ताला जो अता कयल रिज़्क़ खाइन था। अल्लाह ताला जे अता सां ॿुधन था। अल्लाह जा नबी बिलखुसूस त सरकार अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह जी अता सां ॿुधन था ॾिसन था। ऐं अल्लाह जा नबी अल्लाह जी अता सां अल्लाह जा नबी अल्लाह जी अता सां जाथे चाहिनि त उते पहुची सघनि था। चार्ज क्यों अल्लाह जा नबी जाथे चाहिनि अल्लाह जी अता सां उते अची सघनि था। ऐं अल्लाह जी अता सां पंहिंजी उम्मतुनि जे अहवाल अल्लाह जी अता सां पंहिंजी उम्मतुनि जे अहवाल अमाल जो भी मुशाहिदो फरमाइनि था। अंबिया अलैहिमुस्सलाम जी जिंदगी मुबारक शुहदा खां भी अरफो आला बुलंदो बाला चार्ज क्यों अंबिया अलैहिस्सलाम जी जिंदगी मुबारक शुहदा खां भी अरफो आला बुलंदो बाला है। अल्लाह ताला पंहिंजे हबीब खे हयातुन नबी बणायो आहे। जो असां जा नबी हयातुन नबी आहे। हथन खे परचम बणायो जो असां जा नबी हयातुन नबी आहे। जड़ी तरह अल्लाह ताला कुरान मजीद फुरकान हमीद में इरशाद तो फरमाए वलो अन्नहुम इज़्ज़लमू अनफुसहुम जाऊका चार्ज क्यों त असां जा नबी हयातुन नबी असां जा नबी हयातुन नबी आहे। अल्लाह ताला छा थो फरमाए अल्लाह ताला कुरान मजीद फुरकान हमीद में इरशाद तो फरमाए वलो अन्नहुम इज़्ज़लमू अनफुसहुम जाऊका मुजा हबीब जने पंहिंजी जानन ते जुल्म ज़्यादती करे वे हन जाऊका तो वट अचन फस्तगफिरुल्लाह पोइ मां अल्लाह का माफी घुरन वस्तगफर लहुमुर रसूल जैसी ताईं मुझो रसूल उन्हनि जी सिफारिश न फरमाईंदो त मां अल्लाह तेसी ताईं उन्हनि खे माफ़ न फरमाईंदमि। वस्तगफर लहुमुर रसूल लवजदुल्लाह तव्वाबर रहीमा जॾहिं मुंहिंजो हबीब पंहिंजा हथ मुबारक खणंदो त ज़रूर मां अल्लाह खे घणो तौबा क़बूल कंदड़ ऐं मेहरबान लहंदा। इन आयत करीमा में अल्लाह ताला
पांजे हबीब जे हयातुन नबी पांजे हबीब जे हयातुन नबी हुजण जो बयान फरमाए रहियो आहे त अल्लाह ताला फरमाए थो मुंहिंजा हबीब तूं गुनाहगारनि जी सिफारिश फरमाईंदे त मां गुनाहगारनि जा गुनाह माफ़ फरमाईंदमि सिफारिश अल्लाह ताला छा थो फरमाए मुंहिंजा हबीब तूं गुनाहगारनि जी सिफारिश फरमाईंदे त मां गुनाहगारनि जा गुनाह माफ़ फरमाईंदमि सिफारिश जरा गौर कजो सिफारिश वो फरमाईंदो आहे जेको जिंदा हूंदो आहे सिफारिश वो फरमाईंदो आहे जेको जिंदा हूंदो आहे जॾहिं सरकार पंहिंजी गुनाहगार उम्मतिन जे लाइ जरा गौर कजो जॾहिं सरकार पंहिंजी गुनाहगार उम्मतिन जे लाइ सिफारिश फरमाइनि था त सरकार हयातुन नबी आहिन जॾहिं सरकार गुनाहगारनि जे लाइ सिफारिश फरमाइनि था त सरकार हयातुन नबी आहिन अल्लाह ताला पंहिंजे हबीब खे हयातुन नबी बणायो आहे बीमा हदीस बयान कर मौला अली मुश्किल कुशा का रिवायत है मौला अली मुश्किल कुशा फरमाएं कदम अलैना आराबियुन बादमा दफन्ना रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बिसलासत अय्यामिन फरमा बिनफ्सिही अला कब्रिही फहसा अला रासिही मिन तुराबिही वकाल या रसूल अल्लाह कद ज़लमतु नफ्सी वजहतुका तस्तगफिर ली फनूदी मिनल कब्र कद गुफिर लका मौला अली फरमाए थो हिकु एराबी मौला अली फरमाइनि था हिकु एराबी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे ज़ाहिरी पर्दे में अचण खां 3 ॾींहं बाद असां वटि आयो सरकार जे पर्दे में अचण खां बाद असां वटि आयो उन एराबी सरकार जी कब्र अनवर वटि अची उन एराबी जरा गौर सां ॿुधो उन एराबी सरकार जे कब्र अनवर वटि अची सरकार जी कब्र अनवर जी मिठी मुबारक पंहिंजे मथे खे मली सुभान अल्लाह उन एराबी अर्ज़ कयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वकाल या रसूल अल्लाह कद ज़लमतु नफ्सी वजहतुका तस्तगफिर ली उन एराबी अर्ज़ कयो या रसूल अल्लाह मां पंहिंजी जान ते ज़ुल्म करे वेठो आहियां कसरत सां गुनाह करे वेठो आहियां या रसूल अल्लाह हाणे मां अव्हां जी बारगाह में हाज़िर थियो आहियां या रसूल अल्लाह मुझे लाए मग़फ़िरत तलब कयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूंखे माफ़ी वठी ॾियो सुभान अल्लाह फनूदी जने उन एराबी अर्ज़ कयो फनूदी मिनल कब्र कद गुफिर लका जने उन एराबी सरकार जी खिदमत में अर्ज़ कयो कब्र अनवर वट अची अर्ज़ कई जने उन एराबी अर्ज़ कयो कब्र अनवर खां आवाज़ आयो कद गुफिर लका तहकीक तू बख्श जीवे शाने साहबा कराम जो ही अकीदो आहे
साहबा कराम सां कैसे खारियो आहे साहबा कराम जो ही अकीदो आहे त सरकार अलैहिस्सलातु वस्सलाम हयातुन नबी आहे जो सरकार हयातुन नबी आहे जो असां जा नबी हयातुन नबी आहे सरकार अल्लाह जी अता सां पंहिंजे गुलामनि जी सिफारिश फरमाईंदा आहिनि जेको बि गुलाम दुरूद सलाम पढ़ण वारो जेको भी गुलाम दुरूद सलाम पढ़ण वारो कंहिं तकलीफ़ कंहिं दुख कंहिं परेशानी में पंहिंजे हयातुन नबी खे पुकारींदो आहे त अल्लाह जी अता सां असांजा हयातुन नबी उन गुलाम जा सभु दुख तकलीफ़ूं परेशानियूं दूर फरमाए छॾींदा आहिनि। सुभान अल्लाह जो असांजा नबी हयातुन नबी आहिनि आवाज़ बुलंद जो तू जिंदा है वल्लाह तू जिंदा है वल्लाह हथन के परचम बनायो तव्हां भी अज हाज़री लगायो तू जिंदा है वल्लाह तू जिंदा है वल्लाह तू जिंदा है वल्लाह तू जिंदा है वल्लाह मेरे चश्मे आलम से छुप जाने वाले मुला अली कारी बयान करे थो मुला अली कारी बयान करे थो लैसा हुनाका मौतुन वला फौतुन बल हुवा इंतिकाल मिन हाल इला हाल व इर्तिहाल मिन दार दारिल हाल दारुन व अन्नल मोतमदल मुहक्किक अन्नहु हज्जुन युरज़क मुला अली कारी बयान फरमाए थो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेला न मौत आहे न फौत आहे बल्कि एक हालत बल्कि एक हालत भी हालत जे तरफ रहलत आहे यानी एक घर बे घर जे तरफ हिजरत आहे ही अकीदो मुल्ला अली कारी फरमाए तो ही अकीदो तहकीक शुदा है त सरकार हयातुन नबी आहे सरकार मुल्ला अली कारी फरमाए तो ही अकीदो तहकीक शुदा है त सरकार हयातुन नबी आहे अल्लाह ताला पंहिंजे हबीब खे रिज़्क भी अता फरमाईंदो आहे। सुभान अल्लाह इमाम कुस्तलानी बयान करे तो इन हयातल अंबिया अलैहि सलातो वस्सलाम साबिततुन मालूमतुन मुस्तमिरतुन व नबियना अफदलुहुम व इज़ा कान कज़ालिका फयंबगी अन तकून हयातु अकमल व अतम्म हयात साइरिहिम जरा गौर सां ॿुधो हे कम जी ॻाल्हियूं अथव इमाम कस्तलानी बयान फरमाए थो त बेशक अंबिया अलैहिस्सलाम जी हयात अंबिया अलैहिस्सलाम जी जिंदगी यानी अंबिया अलैहिस्सलाम जी हयात साबित मालूम ऐं दाइमी आहे असां जो नबी करीम असां जा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन तमाम अंबिया अलैहिस्सलाम खां अफजल आहिनि। इमाम कस्तलानी फरमाए तो जॾहिं सरकार तमाम अंबिया अलैहिस्सलाम खां अफजल आहिनि त सरकार जो हयातुन नबी हुजण भी तमाम अंबिया अलैहिस्सलाम खां अफजल व अकमल आहे। सुभान अल्लाह यानी अल्लाह ताला पंहिंजे हबीब खे हयातुन नबी बणायो आहे असांजा नबी हयातुन नबी आहे इहो नारो हणो तो असांजा नबी हयातुन नबी असांजा नबी
असांजा नबी तव्हां चओ हयातुन नबी असांजा नबी चओ हयातुन नबी असांजा नबी बाबा से बुलंद असांजा नबी चओ हयातुन नबी असांजा नबी असांजा नबी चओ हयातुन नबी असांजा नबी हयातुन नबी अल्लामा इब्ने हजर मक्की बयान करे थो कद सबत हयातुल अंबिया वला शक अन्नहा अकमलु हयात शुहदा अल्लामा इब्ने हजर मक्की फरमाए थो तहकीक अंबिया अलैहिस्सलाम जी हयात अल्लामा इब्ने हजर मक्की फरमाए थो तहकीक अंबिया अलैहिस्सलाम जी हयात साबित शुदा है इनमें को शक शुबो ना है अंबिया अलैहिस्सलाम जी हयात शुहदा जी हयात का ज्यादा कामिल अकमल सुभान अल्लाह यानी सरकार जे हयातुन नबी हुजण में को शक शुबो ना है यानी अल्लाह ताला पाजे हबीब के हकीकी जिस्मानी तौर पे हयातुन नबी बनायो है सरकार जरा गौर से मुझो सरकार जो क़याम गुंबदे खजरा में आहे पर सरकार जो फैज़ रूहानियत हर मोमिन जे सीने में आहे सरकार जो क़याम गुंबदे खजरा में आहे पर सरकार जो फैज़ रूहानियत कायनात के ज़रे ज़रे में आहे बेशक सुभान अल्लाह हे सरकार जो फैज़ आने असां जे दिलनि में असां जे सीननि में अल्लाह ताला कुरान मजीद फुरकान हमीद फरमाए थो चार्ज क्यों असांजा नबी जो हयातुन नबी असांजा नबी हयातुन नबी आवाज़े बुलंद चओ असांजा नबी हयातुन नबी अल्लाह ताला पाजे हबीब के हयातुन नबी बनायो अल्लाह ताला फरमाए थो वमा कान अल्लाह लियुअज़्ज़िबहुम व अंत फीहिम रब पाना सरकार ये हयातुन नबी हुजण जो बयान फरमाए वमा कान अल्लाह लियुअज़्ज़िबहुम व अंत फीहिम अल्लाह ताला फरमाए तो मुझा हबीब ये काफिर अज़ाब घुरन था मुझा हबीब अल्लाह ताला शाह फरमायो मुझा हबीब ये काफिर अज़ाब घुरन था अल्लाह जो शान अल्लाह है जो मुझा हबीब अंत फीहिम उनन में तू मौजूद अल्लाह सुभान अल्लाह मुझा हबीब तू उनन में मौजूद आहे जो मां उनन काफिरन जे मथा अज़ाब नाज़िल कयो जाने अल्लाह ताला पाजे हबीब के हयातुन नबी बनायो आहे बेशक सुभान अल्लाह जो असांजा नबी जो हयातुन नबी असांजा नबी हयातुन नबी ऐ अल्लाह ताला पांजे हबीब जे हयात जो पान सबूत दलील नहीं रहे आहे पान शाहिदी नहीं रहे आहे अल्लाह ताला फरमाए तो कफा बिल्लाह शहीदा मुहम्मदुर रसूलुल्लाह अल्लाह जी गवाही वकफा बिल्लाहि शहीदा अल्लाह जी गवाही काफी आहे त मुहम्मद रसूलुल्लाह मुहम्मद अल्लाह जो रसूल आहे इन आयत करीमा में वकफा बिल्लाहि शहीदा मुहम्मद रसूलुल्लाह इन आयत करीमा में अल्लाह ताला पाजे हबीब जे हयातुन नबी हुजण जी गवाही दे रहियो आहे यानी सरकार मुहम्मद रसूलुल्लाह यानी सरकार अल्लाह जो रसूल अव्वल भी आहे दहाने भी आहे अल्लाह जो रसूल क़यामत ताईं आहे मुहम्मद रसूलुल्लाह मुहम्मद
मोहम्मद अल्लाह जो रसूल आहे त हयात नबी भी आहे। अल्लाह ताला शाह फरमायो मुहम्मद रसूलुल्लाह है, मुहम्मद अल्लाह जो रसूल आहे त हयातुन नबी भी आहे, हयातुन नबी भी आहे। जो असांजा नबी हयातुन नबी नारो लगायो, असांजा नबी हयातुन नबी, असांजा नबी हथन के परचम असांजा नबी हयातुन नबी, असांजा नबी हयातुन नबी। सरकार फरमान था काल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्नल्लाह हरम अलल अर्द अन ताकुल अजसादल अंबिया फन्नबियुल्लाह हय्युन फन्नबियुल्लाह सरकार फरमान था फन्नबियुल्लाह हय्युन युरज़क़ु सरकार फरमान था बेशक अल्लाह ताला ज़मीन ते बेशक अल्लाह ताला ज़मीन ते अंबिया अलैहिमुस्सलाम जे जिस्मन के खाइण हराम फरमाए छॾियो आहे। बेशक अल्लाह ताला सरकार फरमाइंदा बेशक अल्लाह ताला ज़मीन के हराम फरमाए छॾियो आहे त अंबिया अलैहिस्सलाम जे जिस्मन के खाए। अॻिते सरकार फरमाइनि था फन्नबियुल्लाह हय्युन युरज़क़ु अॻिते सरकार फरमाइनि अल्लाह ताला जा नबी ज़िंदा है, अल्लाह जा नबी आवाज़े बुलंद चओ अल्लाह जा नबी जो जिंदा है। सरकार जो फरमान अल्लाह जा नबी जिंदा है, सरकार फरमान था अल्लाह जा नबी जिंदा है, उन्हनि खे रिज़्क़ ॾिनो वेंदो आहे। मावरी को शेर पढ़ंदम तू जिंदा है वल्ला बाज़े बुलंद तू जिंदा है वल्ला, तू जिंदा है वल्ला या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह जो मुर्दा है तुझको वो मुर्दा है वल्ला। बाज़े बुलंद हो या रसूल अल्लाह तू जिंदा है वल्ला, तू जिंदा है वल्ला जो मुर्दा कहे तुझको वो मुर्दा है वल्ला वल्ला वल्ला। जो असांजा नबी जिंदा है आशिक जो फरमाए या रसूल अल्लाह तवा जिंदा आयो तवा हयात आयो, जो मुर्दा कहे वो पान मुर्दा मोल आहे। तू जिंदा है तू जिंदा है वल्ला जो असांजा नबी हयातुन नबी असांजा नबी बाज़े बुलंद जो पंज अक़ीदे जो इज़हार कयो असांजा नबी जो हयातुन नबी असांजा नबी हयातुन नबी असांजा नबी हयातुन नबी। चार्ज क्यों त सरकार फरमायो अल्लाह जा नबी जिंदा आहिनि, उन्हनि खे रिज़्क़ ॾिनो वेंदो आहे, यानी अल्लाह ताला पंहिंजे नबी खे जिस्मानी ऐं हक़ीक़ी तौर हयात फरमायो आहे। अल्लाह जा नबी अल्लाह जी अता सां जिथे चाहिनि त उते पहुची सघनि था।
सरकार फरमाइन ला फरक अल्लाह ताला पंहिंजे हबीब के हयातुन नबी बनायो मेरे बस कसूर तुझो तुझी अखिन जो मेरी चश्मे आलम से तू जिंदा है वल्लाह तू जिंदा है मेरी चश्मे आलम से छुप जाने वाले तुझे आडो परदान अल्लाह ताला पर्दा हटाए शरीद हुआ तो पंहिंजे कामिल आदमल वलियन जी आडो पर्दा हटाए शरीद हुआ सुभान अल्लाह सरकार फरमाइन ला फरक लहुम फिल हालैन वलिहाजा कील औलिया ला यमूतून वलाकिन यंतकिलून मिन दारिन इला दार सरकार फरमायो जरा गौर समझो ए हयातुन नबी ते एतराज करण वारा ए मरदूद ए मलून जरा बुध सरकार जो फरमान सरकार जी हदीस सरकार फरमायो अंबिया सरकार फरमान था अंबिया सलातो व सलाम जी दुनियावी उखरवी जिंदगी में को फर्क ना है सरकार फरमान था अंबिया अलैहिस्सलाम जी दुनियावी उखरवी जिंदगी में को फर्क ना है ऐ सरकार औलिया अल्लाह के बारे में फरमान औलिया अल्लाह के मुर्दा न बुदो सरकार फरमान औलिया अल्लाह के मुर्दा न चाओ बल्कि औलिया अल्लाह सरकार फरमा रहा है बल्कि औलिया अल्लाह एक घर का बे घर जे तरफ मुंतकिल थींदा जाने औलिया अल्लाह भी जिंदा तपो चवणो पवंदो पीरान पीर दस्तगीर उहे भी अल्लाह जी अता सां पंहिंजे गुलामन वटि पहुची सघनि था लाल शाहबाज कलंदर भी जिंदा आहिन पंहिंजे गुलामन वटि पहुची सघनि था शाह अब्दुल लतीफ भिटाई पंहिंजी कब्र अनवर में जिंदा आहिन पंहिंजे गुलामन वटि पहुची सघनि था पंहिंजे गुलामन जी मदद करे सघनि था हुसैनी गुलाम इहो अर्ज़ कदम सच्चे अकीदे सां सच्ची मोहब्बत सां सजण असां तव्हां जो कम पहचान चाहो असांजे कामिल अकमल मुर्शिद हुसैन कंबर वारे जो कम आहे हे त सरकार उन जो शान बयान फरमाए रहा है जेके अल्लाह जा कामिल वली इन दुनिया के छड़े करे उन दुनिया में पर्दो फरमाए वियाल पर अचो जिंदा वलियन जे शान ते जेके हयात वली आहिन ज़ाहिरी हयात बस अकीदे के मजबूत रखण जी जरूरत है हुसैनी गुलामा असां के एड़ो कामिल अकमल मुर्शिद मिलियो असां के अर्ज करण जी ज़ाहिरी जरूरत ना है होंदी दिल ही दिल में अर्ज रखण ए फकीर तुझो कम आहे तुझी हर दिल जी नेक तमन्ना के पूरो फरमाइण अल्लाह जी अता सां मुर्शिद हुसैन जो कम आहे सरकार शाह फरमायो औलिया अल्लाह भी जिंदा है यानी औलिया अल्लाह जो ही शान आहे वो एक घर का बे घर जे तरफ
मुंतकिल थींदा आहिनि त ही वलियन जो शान आहे त अंबिया जो छा शान हूंदो। ऐ सरकार फरमाइन था अल अंबिया फी कुबूरिहिम अहया। सरकार फरमान था अंबिया अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजी कब्रुनि में जिंदा है। सरकार छा फरमायो अंबिया अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजी कब्रुनि में जिंदा है। नबियन जो शान सरकार बेन नबियन जे लाइ फरमाए रहिया आहिनि त अंबिया अलैहिस्सलातु वस्सलाम कब्रुनि में जिंदा आहिनि। ई नबियन जो शान आहे त इमामुल अंबिया सय्यदुल मुरसलीन जो छा शान हूंदो। बेन नबियन जो शान आहे, बेन रसूलन जो शान आहे, उहे पंहिंजे हबीब के हयातुल नबी बनायो आहे। सरकार हयातुल नबी वो जो असां जा नबी जो हयातुल नबी असां जा नबी हयातुल नबी असां जा नबी। आवाज आवाज अचे असां जा नबी आवाज आवाज असां जा नबी। सरकार जो बियो फरमाना सरकार फरमाइन अन इब्ने उमर काल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मन ज़ारा कब्री। सरकार जो फरमान सरकार फरमान था मन ज़ारा कब्री बाद मौती कमन कान ज़ारनी फी हयाती। रिवायत है अब्दुल्लाह बिन उमर खां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो जह मुझे पर्दे में अचण खां बाद अंधा मरदूद मुल्ला बुध सरकार फरमाइन था जय मुझे पर्दे में अचण खां बाद मुझी कब्रे अनवर जी ज़ियारत कई उन ॼण मुझी हयात तय्यबा में ज़ियारत कई। सुभान अल्लाह बेशक उन ॼण मुझे हयात तय्यबा में ज़ियारत कई उन ॼण मुझी ज़ियारत कई। यानी सरकार अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे कब्रे अनवर में जिंदा हयात आहिनि। अल्लाह ताला पंहिंजे हबीब खे हयातुल नबी बनायो आहे। अल्लाह दोस्तों मुरब्बी मुर्शिद करीम हज़रत क़िबला आलम जंजी आमद है। दोस्तों जोरदार नाज़े जवाब नारा तकबीर नारा रिसालत नारा तहकीक नारा हैदरी मुर्शिद हुसैन रहबर हुसैन। सुभान अल्लाह क्या एहसान अखां तेरे आवण दा लख लायक की तुई लिए पावण दा। सुभान अल्लाह सुभान अल्लाह 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 सुभान अल्लाह घोर मुर्शिद तुझे सलामता घोर। सुभान अल्लाह
जुमा सगोरी जल्दी जल्दी वही रहो, हुक्म आए जल्दी वही रहो, जल्दी वही रहो, जल्दी 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 हुक्म आए मालकन जो तकड़ में वही रहो, तकड़ में वही रहो, जल्दी जल्दी वही रहो। यानी सरकार अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजी कब्र अनवर में भी जिंदा हयात आहिनि। अल्लाह ताला पंहिंजे हबीब के हयातुन नबी बनायो आहे। आखिरी हदीस सरकार फरमाइनि था, अनिल हसन इब्न अली अन्न रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम काल हैसुमा कुन्तुम फसल्लु अलैहि फइन्न सलातकुम तबलुगनी। चार्ज कयमि त असांजा नबी, बाज़े बुलंद चओ, हे नारो हणो, असांजा नबी, असांजा नबी, असांजा नबी, बाज़े बुलंद, असांजा नबी, हयातुन नबी, असांजा नबी, हयातुन नबी। रिवायत है इमाम हसन बिन मौला अली खां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, तवां जाते भी हुजो, मार्ज़ कयमि न त अल्लाह ताला पंहिंजे हबीब के हयातुन नबी बनायो आहे। त इमाम हसन बिन मौला अली खां रिवायत आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त तवां जाते भी हुजो, असां ते दुरूद मोकिलींदा कयो। सुभान अल्लाह। बेशक बेशक फ़इन्न सलातकुम तबलुगनी, फ़इन्न सलातकुम तबलुगनी। सरकार फरमायो तव्हां काथे बि हुजो, असां ते दुरूद मोकिलींदा कयो, बेशक अव्हां जो दुरूद असां वटि पहुचंदो आहे। बेशक सुभान अल्लाह। याने जंहिं वक्त भी सरकार जे मथां दुरूद मोकिल, उन वक्त तुंहिंजो दुरूद सरकार जी बारगाह में पहुंचे थो त सरकार, जॾहिं दुरूद सरकार जी बारगाह में पहुंचे थो, सरकार दुरूद के ॿुधनि था त सरकार हयातुन नबी आहिनि। जहिड़ी तरह अल्लाह ताला फरमाए थो, अन्नबिय्यु औला बिल मोमिनीन मिन अनफुसिहिम। अल्लाह ताला फरमाए तो नबी मोमिनन के उन्हनि जी जानन खां भी ज़ोर करीब वेझो आहे। बेशक बेशक सुभान अल्लाह। यानी सरकार ईमान वारन जे ज़ोर करीब आहिनि। जॾहिं सरकार ईमान वारन जे करीब आहिनि त सरकार हयातुन नबी भी आहिनि। अल्लाह ताला पंहिंजे हबीब के सब शान, मकाम, इज्जतूं सब चओ जो अल्लाह ताला पंहिंजे हबीब के सब शान, सब मकाम, सब इज्जतूं, सब अजमतूं, कमालात, मौजज़ात, बयन बुरहान अता फरमाए छॾिया आहिनि। ऐं अल्लाह ताला पंहिंजे हबीब के हयातुन नबी बनायो आहे। सरकार चओ, सरकार हयातुन नबी आहिनि। सरकार बाज़े बुलंद चओ, हथन के परचम चओ, सरकार हयातुन नबी आहिनि। हे नारो लगाए, असांजा नबी चओ हयातुन नबी, असांजा नबी, असांजा नबी हयातुन नबी। ॻाल्हि हूंदी आहे इश्क जी, ॻाल्हि हूंदी आहे अखियुनि जी, ॻाल्हि हूंदी आहे मोहब्बत जी, ॻाल्हि हूंदी आहे अक़ीदे जी। त को सच्चो आशिक तो फरमाए, चमक तुझसे पाते हैं सब पाने वाले, मेरा दिल भी चमका दे चमकाने वाले।
तू जिंदा है वल्लाह। आखिरी शेर, तू जिंदा है वल्लाह। तव्हां भी चओ, हथन के परचम बणायो। तू जिंदा है वल्लाह, तू जिंदा है वल्लाह, तू जिंदा है वल्लाह। बाबा से बुलंद आवाज के बुलंद कयो, हथन के परचम बढ़ायो, हथन के लहरायो। तू जिंदा है वल्लाह, तू जिंदा है वल्लाह। जो तुझको मुर्दा कहे, जाओ जाओ जाओ, जो तुझको मुर्दा कहे वो मुर्दा है वल्लाह वल्लाह। तो या रसूल अल्लाह, जो तुझको मुर्दा कहे वो मुर्दा है वल्लाह। तू जिंदा है वल्लाह, तू जिंदा है वल्लाह बिल्लाह तल्लाह। तू जिंदा है वल्लाह, तू जिंदा है वल्लाह। मेरे चश्मे आलम से छुप जाने वाले। नारे तकबीर गूंज हो जे, नारे तकबीर अल्लाह अकबर, अल्लाह अकबर जी अड़ी सदा हो जे। अल्लाह करीम अल्लाह जी अता सां अगर असांजो आवाज़ दिल्ली में पहुंचे तो अल्लाह पंहिंजी अता सां करम सां हिन आवाज़ खे दिल्ली ताईं पहुंचाए सके थो। नारे तकबीर टे दफ़ा चओ अल्लाह अकबर। नारे तकबीर, हथन के परचम बढ़ायो लहरायो। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे रिसालत, नारे रिसालत। तो या रसूल अल्लाह, या रसूल अल्लाह जी अड़ी सदा हणो, पूरो कंबर गूंजे। नारे रिसालत, या रसूल अल्लाह, नारे रिसालत। असा जान नबी चो हयातुन नबी, असा जान नबी, असा जान नबी चो हयातुन नबी, असा जान नबी चो हयातुन नबी, असा जान नबी, हयातुन नबी, असा जान नबी चो हयातुन नबी। नारे तहकीक, नारे तहकीक, नारे हैदरी, नारे हैदरी। मुर्शद हुसैन, रहबर हुसैन। इहा दुआ कंदा कयो तो हर नमाज खां बाद, या अल्लाह असांजे कामिल अकमल मुर्शिद खे कामिल सेहत, कामिल सेहत, कामिल शिफा अता फरमा। चो आमीन। खिज़री हयाती अता फरमा। हाणे मुर्शिदन करीमन जो ईमानी रूहानी नूरानी खिताब थींदो। हाणे हैदर हैदर जी गूंज मुझी दिल थी चवे। अली साईं जो जिक्र सरकार फरमाइन था, अली मौला अली जो जिक्र करण भी इबादत आ। जॾहिं अलीअ जो जिक्र करण भी इबादत आ त अलीअ जो नारो लगाइण हैदर हैदर करण भी इबादत आ। हैदर अली मौला अली, इहो यादि रखो। सरकार जा तमाम साहबा असांजा, सैयदना सिद्दीक़ अकबर भी असांजो, सैयदना सिद्दीक़ अकबर सिलसिले नक्शबंदिया जा इमाम आज़म आहिनि। सैयदना सिद्दीक़ अकबर भी असांजो, सैयदना फारूक आज़म भी असांजो, सैयदना उस्मान ज़िन्नूरैन भी असांजो, तो सैयदना मौला अली मुश्किल कुशा भी असांजो।
पर मौला अलीअ जो नारो कसवटी आहे। मौला अलीअ जे नारे सां ख़बर पवंदी आहे मोमिन कहिड़ो आहे, मुनाफ़िक़ कहिड़ो आहे। जंहिं इज्तिमा में मौला अली जो नारो लॻंदो आहे त आशिक़नि जूं दिलियूं ठरी पवंदियूं आहिनि, मुनाफ़िक़नि जा कंध भॼी पवंदा आहिनि। हैदर सदा खे बुलंद कयो। हैदर 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 हैदर। मन कुंत मौला अली मौला। बाबा से बुलंद चो सरकार छा फरमायो, मन कुंत मौला, चो अली मौला अली मौला अली मौला। हैदर हैदर हैदर।